सलामकुम। अॼु जे हिन व्लॉग में असां जेको आहे तो माना वञण वारा आहियूं किंग फहद पार्क ऐं मदीना जो सभिनि मां वॾे में वॾो जेको हाइपर पांडा मॉल आहे उनखे विज़िट कंदासीं। पोइ हिते असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं बाबा हिते जेको आहे तो माना फ्रूट जेको सस्तो आहे या महांगो आहे ऐं शयूं केतिरियूं सस्तियूं आहिनि केतिरियूं महांगियूं आहिनि। पोइ असांजो वीडियो जेको आख़िर ताईं ॾिसंदा, ठीकु है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो जेको व्लॉग आहे उहो तव्हांखे मूं पहिरीं ॿुधाए चुको आहियां त बाबा जेको किंग फहद जेको पार्क आहे असीं हुनखे विज़िट कंदासीं। बहरहाल असीं उते जीअं असीं पुॻासीं त असांखे ख़बर पई त भाई हीउ पार्क त कोन्हे, वॾो हिते गाह आहे जहिड़ो। हिते ई बहरहाल जेका छबर हुई उहा ईअं लॻो पियो जहिड़ो अगरि हाजी असगर ख़ान जी बनी। सो माना हिते पार्क जी का मेंटेनेंस वग़ैरह त कोन हुई। पोइ खैरनि सां असीं वरी वापसी मोटियासीं, छो जो हाणे हिते वेही छा करे आहे माण्हू, हिन खां बहितर ॻोठ में हुजे। ख़ैर असांखे साम्हूं ड्राइवर ॿुधायो त बाबा इहो मदीने जो सभिनि खां वॾे में वॾो मॉल आहे ऐं हिन में असां दाख़िल थियासीं ऐं असांखे फील ईअं थियो त ॼण जन्नत में असां दाख़िल थी चुका आहियूं। बिकॉज़ ॿाहिरि जेका गर्मी हुई उहा तमामु घणी हुई ऐं बहरहाल असां इंटर थियासीं ऐं असां ॾिठो त अड़े वाह, हिते त नमूने नमूने जा फ्रूट पिया आहिनि, उहो बि सस्ते प्राइस ते। ऐं तव्हांखे ख़बर आहे तव्हांजो भाउ जेको आहे उहो फ्रूट लवर आहे। सो मूं चयो हाणे ॿ टे शयूं वठूं था। नमूने नमूने जूं हिते नारंगियूं वग़ैरह पियूं हुजनि, टमाटा हेॾां होॾां सभु शइ बाबा पई हुजे। माना सम्झो त राज्य जो गाॾो ऐं वज़ीर जो फ्रूट वारो गाॾो पर सॼो हिते लाथो पियो। बहरहाल ईअं थींदे थींदे असां जेको आहे सो टमाटनि खां थोरो अॻियां वधियासीं ऐं ॿियूं शयूं बि असां चयो एक्सप्लोर कजनि। ऐं असां ॾिठो त बाबा हिते त ऑयल ऐं हिननि जा कार्टून वग़ैरह बि पिया हुआ। बहरहाल असां सोचियो बाबा हाणे पाइनएप्पल जो थोरो मज़ो वठूं, सो इन करे वरितोसीं पाइनएप्पल। हाणे थोरो अॻियां वधियासीं, पोइ जेको आहे तो ॾिठोसीं त हिते दवा वॾो जहान हुजे। हिते माना ग्वार बि नमूने नमूने ई पई हुजे, सुका फ्रूट हेॾां होॾां, वॾी बाबा वॾी खलखल थी पई हुई। स्ट्रॉबेरी, ब्लैकबेरी, अलाए छा छा माना। पोइ असां सोचियो बसि छो न भला जेको आहे तो आड़ू वारा वठिजे न। अलाह तव्हां हिन किथे बसि आड़ू जेके हुआ उहे 7 रियाल जा पर केजी। पोइ उहे वरितासीं खैरनि सां ऐं पोइ जेको आहे सो माना अॻियां वियासीं वेट कराइण। अनीसीअ मों हेतिरा लीमा बि हिते पियल हुआ ऐं हिते जेके मुख़्तलिफ़ ब्रांडेड जेके आहिनि उहे बोतलूं वग़ैरह पियल हुयूं, बिस्किट वग़ैरह पियल हुआ। माना हर जेका ईच एंड एवरी थिंग थींदी आहे न बाबा साईं, उहा हिते माना अवेलेबल हुई। ॿियो ठहियो पेनाडाल, हेॾां होॾां ई आइसक्रीमूं। पोइ खैरनि सां थोरो अॻियां आयासीं हिते वरी ॾिठोसीं त चैपल वग़ैरह पिया हुजनि, उहे हुजनि 25 रियाल जा, जेके माना 1200 पाकिस्तान जा थी वेंदा मुंहिंजे ख़्याल में। पोइ उहे पंहिंजे कम जा हुआ कोन। शर्टूं वग़ैरह पियल हुजनि ॿारनि जूं ऐं पंहिंजो डिओड्रेंट पिया हुजनि, बॉडी स्प्रे ऐं माना माशाल्लाह चङी शइ माना जेका हुई न उहा पियल हुई। ख़ैर पोइ पैसा वैसा ॾिनासीं काउंटर ते। पोइ जेको आहे तो माना सामान वामान खयोंसीं पंहिंजे हथ में ऐं रिसिप्ट वरितीसीं ऐं पोइ असीं जेको आहे तो बाबा खैरनि सां निकितासीं ॿाहिरि। अगरि तव्हांखे वीडियो आयो हुजे पसंदि त कजो लाइक ऐं शेयर ऐं सब्सक्राइब ऐं ॿियो पंहिंजो ॿियो अलाए छा हूंदो कमेंट, आहे कमेंट करे छॾिजो। बाक़ी इहो त पुटु मोकिलाइणी कोन्हे। पोइ इंशाल्लाह वरी ॿिए वीडियो में मिलंदा।